नाज़रीन, भिरिया सिटी जे प्रिंस पब्लिक स्कूल में रंगारंगी सकाफ़ती तकरीब मुनक़द कई वई। रिपोर्ट कर रहा है राणा अब्दुल सत्तार। सकाफ़ती ॾियारो वेझे ईंदे ई सॼी सिंध जियां भिरिया सिटी जे प्रिंस पब्लिक स्कूल में आवाज़ टीवी पारां ऐलानियल इल्म पिरायो सिंध संवारियो जे ऐलान खे भरपूर मोट ॾींदे स्कूल जे अङण ते उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सिंधी टोपियूं ऐं अजरक ओढे वॾी धूमधाम सां रंगारंगी सकाफ़ती तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूल जे मासूम ॿारनि, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि क़ौमी गीतनि ते झूमरियूं हणी ख़ूब ख़ुशीअ जो इज़हार कयो। शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि तकरीरूं कंदे सिंध धरतीअ जे हज़ारे साल पुराणी सकाफ़त खे भेटा पेश कंदे चयो त सिंध सदाईं आबाद ऐं शाद रहंदी। ऐं अहिड़ो प्रोग्राम करायो आहे, इन में इनशाअल्लाह असांजा ॿार उन्हनि में कॉन्फिडेंस ईंदो, उन्हनि खे सकाफ़त जे बारे में ॼाण मिलंदी ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि त जीअं ॿारनि में कॉन्फिडेंस अचे। असांखे आगाही ॾिनी आहे त असां भरपूर तयारी करे ऐं 5 डिसंबर ते असां पंहिंजे सॼे शहर में बाक़ाइदा ईद जीअं मल्हाइबी आहे, असां अजरक टोपी पाए ऐं निकिरंदासीं। इंशाअल्लाह ताला ही ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, असां ख़ुशीअ वार ईद वांगुरु असां ही मल्हाईंदासीं। इल्मु पिरायो सिंध संवारियो, उन हवाले सां असांजो इहो ई मक़सदु रहंदो त जेको इल्मु आहे, इल्मु इंसान खे माना हिकु नूर जीअं उनजी दिलि खे रोशन करे थो, इल्मु इंसान जी टीह अख आहे। इन मक़सद सां असां वधि में वधि थोराईंदा आहियूं जो उहे इन शऊर खे, इन सुठी पॉइंट खे आवाज़ न्यूज़ वारा उजागर कनि था। रस्तनि ते थी ही ॻाल्हि वञा, ही सिंध बेलोस ज़माननि जी आहे, जनजंगियुनि में पई जानो ॾिनियूं, ही सिंध बेलोस ज़माननि जी आहे। असां ही ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं 5 दिसंबर ते ऐं असां घरनि में बि सुठा सुठा खाधा तयारु कंदा आहियूं ऐं भरत वग़ैरह वारा कपिड़ा पाईंदा आहियूं। असां स्टार्ट कयो आहे अॼु सिंधी ॾींहुं असां पंहिंजे स्कूल में भरपूर नमूने सां सरस्लम असांखे मनायो आहे ऐं असां 5 दिसंबर बि असां ईअं ई मल्हाईंदासीं। मुंहिंजो हर माउ हर पीउ खे चवणु आहे त उहो पंहिंजी हर न्याणीअ खे कढे ऐं अहिड़ो हुनर ॾिए जेको हुनखे ज़िंदगी भर ताईं कमु अचे। ऐं मुंहिंजो चवणु आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो ऐं हर केरु ही हिकु ॾींहुं सुठो आहे, असां पंहिंजो मल्हाइण था चाहियूं। सूमर वेसू न लेकिन सिंध न ॾिसूं, असां ते केरु हथ खणंदो त असां उन्हनि जा हथ कपे छॾींदासीं, केरु चीच खणंदो असां उन्हनि जी चीचियूं कपे छॾींदासीं, केरु ॻाल्हाईंदो असां उन्हनि जी ज़बानियूं कटे छॾींदासीं। जीअं सिंध साफ़ी आवाज़ टीवी न्यूज़ वारनि जा सभिनी जा असां शुक्रगुज़ार आहियूं जेको हिन ॾींहं खे तमामु घणो कवर कयो अथनि ऐं दुनिया में ज़ाहिर करे ॾेखारियो अथनि त सिंध पहिरियां बि हुई आहे ऐं ता क़यामत रहंदी। तव्हां प्रिंस पब्लिक स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि ऐं शागिर्दियाणियुनि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु हुयो त ही ॾिहाड़ा जेके आहिनि असां भरपूर नमूने जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। आवाज़ टीवी पारां असांखे स्लोगो ॾिनो वियो आहे इल्मु पिरायो ऐं सिंध संवारियो जे उनवान हेठि असां ही ॾिहाड़ा जेके आहिनि भरपूर नमूने मल्हाईंदासीं। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ टीवी न्यूज़, भिरिया सिटी।